अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खपे रहे हिकु नज़र हेडलाइन ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे अल शिफा अस्पताल मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं बानी पीटीआई अस्पताल में रहंदो। मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। बानी पीटीआई जी भेण डॉक्टर उज़मा ऐं ज़ाती डॉक्टर मौजूद हूंदा। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुक्म में चयो आहे त बानी पीटीआई खे सख्त सिक्योरिटी में अस्पताल मुंतकिल कयो वञे। अस्पताल जे ॿाहिरां अमन अमान जी सूरत-हाल मुतासिर न थियणु घुर्जे। बानी पीटीआई जे इलाज ते का बि सियासत न थियणु घुर्जे। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 9 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन रद्दुल फितना 3 तहत ज़ियारत हरनाई ऐं सोराब में ॻुझी इतला ते ऑपरेशन सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। सिंध काबीना पास्को खां कणक ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पास्को सिंध खे 2,23,455 मैट्रिक टन कणक फ़राहम कंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सूबनि बाबति फ़ैसिलो अवाम ऐं चूंडियल नुमाइंदनि खे करणो आहे। सूबनि बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पीपी ऐं सिंध हुकूमत जे मौक़िफ़ में का बि तब्दीली नाहे आई। को बि शख़्स आइन खां मथां नाहे। काबीना इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त ख़ालिद मक़बूल, मुस्तफ़ा कमाल ऐं फारूक सत्तार जी सियासत ख़त्म थी चुकी आहे। मुस्तफ़ा कमाल हथियार खणे या ॿियो कुझु, उहा उन जी सोच आहे। सूबनि जे नाले ते सिंध में नफ़रत पखेड़ न ॾींदासीं। हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़ मथां मिसाइल हमिलो, जानी नुक़सान जो ख़दशो। बरतानवी मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन मूजिबि हुर्मुज़ मां ॿाहिरि वेंदड़ जहाज़ खे नामालूम तरफ़ खां निशानो बणायो वियो। जहाज़ जे इंजण ऐं अमले जे मुतासिर थियण जा इत्तला आहिनि। ओमानी कोस्ट गार्ड मदद फ़राहम करे रहिया आहिनि। शिपिंग डेटा मूजिबि हुर्मुज़ वारे लंघ में जहाज़नि जी अचवञ सुस्त रफ़्तारीअ जो शिकार आहे। अमेरिका जा स्ट्रेटेजिक तवानाई ज़ख़ीरा 44 सालनि जे घटि तरीन सतह ते पहुची विया। अमेरिका जी तवानाई वारे खाते मूजिबि गुज़िरियल हफ़्ते वधीक 53 लख बैरल तेल जारी कयो वियो, जंहिं बाद अमेरिका वटि सिर्फ़ 29 करोड़ 34 लख बैरल कचो तेल मौजूदु आहे, जेको 1982 खां हिन वक़्त ताईं घटि तरीन ज़ख़ीरो आहे। आलमी मंडीअ में तेल जी क़ीमतुनि में वाध जो रुझान। ब्रेंट क्रूड ऑयल $91 फ़ी बैरल खां वधी वियो। वेस्ट टेक्सास जा $85 फ़ी बैरल ऐं मुरबिन ऑयल जा $98 फ़ी बैरल में सौदा। ढाबे जी वेझो प्रेमी जोड़े मथां हथियारबंदनि जो हमिलो, नारी क़त्ल, नौजवान मरणे। ठट्टू कोट मां वापसि ईंदड़ जोड़े मथां ससुई टूल प्लाज़ा भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग। नारी फातिमा अंसारी मौक़े ते ई क़त्ल थी वई। नौजवान जुनैद अंसारी नाज़ुक हालत में कराची मुंतकिल। पुलिस मूजिबि जोड़े 15 ॾींहं अॻु कराची जी अदालत में पसंदि जो परणो कयो हुयो। वाक़े जी जांच जारी। कंडियारो वेझो 2 मासूम भाइर ज़हरीलो खीर पीअण करे फ़ौत। दरबेलो जे ॻोठ भागोदेरो में ज़हरीलो खीर पीअण बाद ॿारनि जी हालत ख़राब। 6 वरनि जे रिज़वान सियाल ऐं 8 सालनि जे रेहान सियाल अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। ॻोठ में सोग जी लहर। फ़ौती ॿारनि जे वालिद रिटायर फ़ौजी राहिब सियाल मूजिबि ॿारनि राति देर सां खीर पीतो, जंहिं बाद संदन हालत ख़राब थी वई। शक आहे त ज़हरीली किरड़ी किरण सबबि खीर ज़हरीलो थी वियो हो। मोहब्बतेरो वेझो सियाल धुरनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो, नौजवान क़त्ल। ॻोठ रोशन सियाल जे धुरनि में झेड़ो, फायरिंग में 34 वरनि जो सदाकत सियाल मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे हथियारबंदनि घर ते हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो आहे। क़ातिल जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। लखी गुलाम शाह में बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहरी रोडनि ते निकिरी आया। वापारी बिरादरी जे सर ते कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि। एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो। अॻवाननि चयो आहे त शहर ऐं भर पासे बदअमनी चोट चढ़ी वई आहे। केर बि महफ़ूज़ नाहे। गुज़िरियल राति विच शहर में दुकानदार कलीमुल्ला मेमन खे हथियारबंदनि फुर मज़ामत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया त पोइ शहर जो कारोबार तबाह थी वेंदो। नोटिस वठी जल्द अमन बहाल करायो वञे।